सर कंबर म्यूनिसिपल में अवां जो नंढो भाउ चेयरमैन आहे ऐं शदादकोट में सरदार सजाद खान सूमरे जो फर्ज़ंद आहे यार मोहम्मद सूमरो जेको आहे त हितां जो MP जेको आहे मुबैना तौर ते जेको आहे त हमेशह इल्ज़ाम लॻाईंदो रहियो आहे त शदादकोट म्यूनिसिपल कॉर्पोरेशन में हिते जेको आहे त तमामु घणी करप्शन थिए थी। ऐं अॼु त जेको आहे ताज़ो जेको वीडियो जेको आहे बयानु आयो आहे जंहिंमें गैर पार्लियामानी जो ज़बान इस्तेमालु कई वई आहे। छा कंबर में करप्शन कान थी थिए या जेको आहे त हीअ जेके अहिड़ी बयान या अहिड़ा जेके जुमिला जेके ॻाल्हाइनि था तव्हां MPAs आहियो अवामी जेको नुमाइंदा आहियो ऐं चूंडियल नुमाइंदा आहियो ऐं जेको चेयरमैन आहिनि उहे बि चूंडियल नुमाइंदा आहिनि, अहिड़ी ॿोली तव्हांखे सूंहे पई? साईं मां हिनखे ईअं चवां, चूंडियल नुमाइंदा खणी MNA हुजे, MPA हुजे, चेयरमैन हुजे, यूनियन काउंसिल जो डिस्ट्रिक्ट काउंसिल जो मेंबर हुजे, यूनियन काउंसिल जो चेयरमैन हुजे, काउंसिल हुजे, अबेदारी मीरास काई कान्हे। अच्छा, एग्ज़ैक्टली, ठीकु आहे। कोऑर्डिनेशन ज़रूरी आहे। जे असांजे चेयरमैन जी कोऑर्डिनेशन MPA सां हुजणु खपे, MPA जी कोऑर्डिनेशन चेयरमैन सां हुजणु खपे, MNA जी कोऑर्डिनेशन MNA जी हिननि सां हुजणु खपे, MPA MNA सभु हिकु दायरे जा आहिनि, रली मिली कमु कंदा त जेको बहितर रहंदो। दाइरो आहे, जी हिकिड़ी चेन ऑफ कमांड आहे। जी जे MPA आहे, हालांकि MNA ऐं MPA जो असांजो को बि दारो चवंदा आहिनि दस्तदराज़ी कान्हे जेको असां चऊं त यार मां यूनियन काउंसिल जी फलाणी शइ छो वई, डिस्ट्रिक्ट काउंसिल जो फलाणी शइ छो वई, चेयरमैन छा कई, इहो मुंहिंजो डोमेन न आहे। सिर्फ़ु असां MNA MPA जो कमु छा आहे, कानून सां। हीअ जेके मामलात आहिनि जेको न को बि डोमेन असांजो। अच्छा, असांजे कंहिं बि तव्हां पढ़ियल लिखियल आहियो, तव्हां पंहिंजो फाइल किताब खोले सघो था, आइन खोले सघो था, MNA जो कमु पढ़ी सघो था, MPA जो कमु पढ़ी सघो था, त उहो छा थो करे, उन जो छा कानूनी किरदार। न मुंहिंजो पाणी ते मुंहिंजो को इख़्तियार आहे। अच्छा, न कंहिं MPA जो पाणी ते इख़्तियार आहे, न कंहिं MNA जो पाणी ते इख़्तियार आहे, न कंहिं ट्रांसफर पोस्टिंग ते MNA MPA जो इख़्तियार आहे। टू दी पॉइंट म्यूनिसिपल कमेटी में तव्हां जेको अख़्तियार ई कोन आहे। न, अच्छा, उहो इंडिपेंडेंट इदारो आहे। अच्छा, हा, वरी उहा ॻाल्हि कयमि त कोऑर्डिनेशन सही। मुंहिंजे इलाइक़े में हिकिड़ी म्यूनिसिपल कमेटी आहे, त अहिड़ी 4 टाउन कमेटियूं असांजे मुंहिंजे नंढे भाउ में, पर कोऑर्डिनेशन आहे। सही, तॾहिं हलनि था। को चेयरमैन मुंहिंजी मर्ज़ी ते आहे, को मुंहिंजी चेयरमैन मुंहिंजी मर्ज़ी ते न आहे। सही, पर कोऑर्डिनेशन त आहे। सही, कोऑर्डिनेशन खां बग़ैर हलणु भला पार्टी आहे, उन में मुंहिंजी बि इख़्तिलाफ़ात हूंदा, कंहिंसां त हुनजा इख़्तिलाफ़ मां सां बि हूंदा। सही, पर इन जो मक़सदु इहो न आहे त मां भली उहे तव्हां पंहिंजे उन डोमेन में रही उन इख़्तियारात खे